वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त शर्तूं पूरियूं करे छॾियूं आहिनि। IMF वटि हाणे मुआइदो न करण जो बहानो नाहे। दोस्त मुल्कनि खां कर्ज़नि जूं शर्तूं पूरियूं करण में परॾेही ऐं नाणे वारे वज़ीर सां गॾु आर्मी चीफ अहम किरदारु अदा कयो। फ़िलहाल IMF जूं शर्तूं मञण खां सवाइ ॿियो को बि हल नाहे। इन में बि को शक नाहे त आम माण्हू महांगाई सबबि परेशान आहिनि। IMF जो भॻल टुटल मुआइदो हुकूमत जी झोलीअ में मिलियो। मुआइदे लाइ अञा ताईं गीसियूं करायूं पियूं वञनि। मौजूदा हालतुनि में सादगी इख़्तियार करणी पवंदी। 2018 ईस्वी में जाली ऐं जरलू इलेक्शन तरक़ीअ जो मौक़ो ॾिसी खसे वरितो। अवाम शींहं खे वोट ॾियणु चाहियो, पर वोट काॾे विया सभिनी खे ख़बर आहे। नवाज़ शरीफ़ जी क़यादत में 20-20 कलाक लोडशेडिंग जो ख़ात्मो आंदो। तहरीक इंसाफ़ हुकूमत जे दौर में करप्शन जा रिकॉर्ड टोड़िया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां लाहौर में रेलवे क्रॉसिंग फ्लाईओवर जो दौरो। मनसूबे ते कम जी रफ़्तार तेज़ करे 3 महीननि में मुकमल करण जी हिदायत। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनी जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। मुल्की इलाइक़ाई मामलनि ऐं अंदरूनी तोड़े परॾेही सिक्योरिटी चैलेंजनि जो जाइज़ो। फ़ौजी क़यादत जो चवणु आहे त फ़ौजी क़यादत हर क़िस्म जी चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। फ़ौजी क़यादत अवामी हिमायत सां पंहिंजूं आइनी ज़िम्मेवारियूं निभाइण लाइ तयारु आहे। सिक्योरिटी फोर्सिस ओलह जी सरहदुनि ते ऑपरेशन करे रहियूं आहिनि। हुकूमत जी मंज़ूरी सां दहशतगर्द जे ख़ात्मे वारी मुहिम खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। आलमी बैंक वधंदड़ माली खसारे खे मुल्क लाइ ख़तरनाक करार ॾेई छॾियो। सब्सिडीज़ ख़त्म करण जी तजवीज़। इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान गैर ज़रूरी ख़र्च ऐं सब्सिडीज़ ख़त्म करे हर साल 2723 अरब रुपयनि जी बचत करे सघे थो। रेवेन्यू में इज़ाफ़े इंतज़ामी क़दमनि ज़रिए GDP जी 4% जी बराबरि बचत मुमकिन आहे। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनी जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस। मुल्की इलाइक़ाई मामलनि ऐं अंदरूनी तोड़े परॾेही सिक्योरिटी चैलेंजनि जो जाइज़ो। फ़ौजी क़यादत जो चवणु आहे त फ़ौजी क़यादत हर क़िस्म जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। फ़ौजी क़यादत अवामी हिमायत सां पंहिंजूं आइनी ज़िम्मेवारियूं निभाइण लाइ तयारु आहे। सिक्योरिटी फोर्सिस ओलह जे सरहद ते ऑपरेशन करे रहियूं आहिनि। हुकूमत जी मंज़ूरी सां दहशतगर्द जे ख़ात्मे वारी मुहिम खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। आलमी बैंक वधंदड़ माली खसारे खे मुल्क लाइ ख़तरनाक करार ॾेई छॾियो। सब्सिडीज़ ख़त्म करे तजवीज़। इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान गैर ज़रूरी ख़र्च ऐं सब्सिडीज़ ख़त्म करे हर साल 2723 अरब रुपयनि जी बचत करे सघे थो। रेवेन्यू में इज़ाफ़े इंतज़ामी क़दमनि ज़रिए GDP जे 4% जी बराबरि बचत मुमकिन आहे। पंजाब जे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ पाक फ़ौज तलब। वफ़ाक़ी काबीना कच्चे में ऑपरेशन लाइ फ़ौज मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पंजाब हुकूमत कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ वफ़ाक़ी सरकार सां राब्तो कयो। हुकूमत जो चवणु आहे त ऑपरेशन लाइ फ़ौजी जथनि, गाॾियुनि ऐं औज़ारनि जी ज़रूरत पवंदी। कच्चे में धाड़ेलनि वटि जदीद हथियार मौजूदु आहिनि। कश्मीर जे गेलपुर वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी पुलिस मोबाइल ते फायरिंग। 2 एहलकार शहीद। SHO समेत 4 एहलकार ज़ख़्मी। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो इलाइक़े खे कड़ो इज़ाफ़ी नफ़री तलब।
प्रोफेसर अजमल सावंत जे क़त्ल ऐं क़बीलाई झेड़नि ख़िलाफ़ JWC जो कंधकोट में एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो, सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं सिविल सोसाइटी जी शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल सिंध जे शऊर जो क़त्ल आहे। क़बीलाई झेड़नि सिंध जो अमन तबाह करे छॾियो आहे। सवें कूंदड़ बेडोई माज विया पर सरकार जी कन ते जुई बि नथी चुरे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मुकमल अमन अमान बहाल कयो वञे। अमरीकी कांग्रेस मैन ब्रेड शर्मन जी परॾेही वज़ीर खे तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान बाबति लिखियल ख़त जी वज़ाहत। संदसि चवणु आहे त अमरीकी परॾेही वज़ीर खे संदसि ख़त जो मतिलबु इमरान ख़ान जी हिमायत नाहे। इमरान ख़ान फ़ोन ते आगाह कयो त हू अमरीका जो मुख़ालिफ़ नाहे। सिंध हुकूमत हिकु भेरो ॿीहर मकानी चूंड मुकमल करण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त आइन जे आर्टिकल 140A ते अमल करण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। सिंध में मेयर, डिप्टी मेयर, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जूं चूंडूं मुकमल करायूं वञनि। घोटकी जी अदालत महर सरदारनि ख़िलाफ़ अगवा जो केस ख़ारिज करे छॾियो। अदालत तरफ़ां अली गौहर महर ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस C क्लास करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। फ़रियादी वकील कंबर शाह काज़मी तरफ़ां फ़ैसिले खे हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। कंबर वेझो हथियारबंदनि जी कार ते फायरिंग में माउ ऐं धीउ क़त्ल, निंगरी ज़ख़्मी। संगावती तकरार तां ॾेर पंहिंजी भाॼाई साजिदा ऐं भाइटी अकीला खे क़त्ल करे छॾियो। निंगरी अनिला ज़ख़्मी, गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। दादू में संगावती तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़त्ल। शहबाज कॉलोनी में हथियारबंदनि हलीमा खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मेहड़ वाक़िए बाबति केस जी ॿुधणी 29 अप्रैल ताईं मुलतवी। फ़रियादी धुर जे शाहिदनि जा बयान कलमबंद। उमेर रुबाब चांडियो जो चवणु आहे त उमीद आहे त अदालती फ़ैसिलो मज़लूमनि जे हक़ में ईंदो। अदालत मां इंसाफ़ जी उमीद आहे, अदलिया मायूस न कंदी। सिजावल वेझो फुरदौरान मज़ामत करण ते माल जो वापारी बेदर्दीअ सां क़त्ल। हथियारबंदनि अलू वापारी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो, लाश रखी धरणो। सिजावल ऐं ठटे रोड ते ट्रैफ़िक मुअतल। ठरी मीरवा जे ॻोठ ख़बर जोगी में प्राइमरी स्कूल मां लाशत, सुञाणप न थी सघी। लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वारह में बदअमनी ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। पुलिस अमन अमान क़ाइम करण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। फुलट जा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि। मंशियात विकिरो कंदड़नि जी सरपरस्ती ऐं ईरानी तेल स्मगलिंग में मुलविस नवाब शाह जो अहलकार गिरफ़्तार ऐं मुअतल। अलीआबाद थाणे ते पुलिस अहलकार ज़फ़र ज़रदारी ख़िलाफ़ केस दाख़िल। मामले जी जांच शुरू। ठटे में पुलिस जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहराह ते धरणो। ट्रैफ़िक मुअतल। शहरनि जो चवणु आहे त बासर प्लाट ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। पुलिस बासरनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। टंडो आदम वेझो फार्म हाउस जी स्विमिंग पूल में विंझंदे नींगर ॿुॾी फोत। 12 वरनि जे सुफियान स्विमिंग पूल में विंझंदे दम धणी हवाले कयो। पुलिस फार्म हाउस सील करे छॾियो। मालिक खिसकी वियो। ऐं पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड में ॿी T20 मैच अॼु थी रही आहे। 5 T20 मैचनि जी सीरीज़ में पाकिस्तान खे ॿुड़ी जी भेट में 1 मैच जी सरसी।